अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु सुभान अल्लाह सुभान व नुमिनु बिही Video व na agad na report नतवक्कलु point pa na halato ang kami kaya. अलैहि नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्ना सय्यदना व मौलाना व मल्जअना व हादियना व महदियना आलाना व मौलाना सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना रहमतल्लाहि करीबुम मिनल मुहसिनीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबीयुल करीम व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
कशे चेल कशा कशे चेल कशा दिल कयां डिबरा लाहुती लतीफ चेतन खे दियन तसा पोए गुरुह जे गसा पासे कन न पान खे शिकारी शिकार जूं पिरह पचारूं कन किन मारियो किन मारायो के वरतो वरतो प्या कन पर मज़ो मानियो तन जनमरू मारियो माठ में सो नसवाया सुतरी तोरिया तान तुरन मेखूं जन जो मन अंदर चोरिया तान चुरन से सजन किया विसरन जन खे सांझ मुसाह में हमदई सलात खां बाद काबिल सद इज्जत व एहतराम बानिए महफिल पीरे तरीकत रहबरे शरीयत हजरत किबला साईं सैयदी अलहाज साईं शहाबुद्दीन साईं दामद बरकातुहुल आलिया स्टेज ते वेठल जी वकार उलमा इकराम व मशाइख इज़ाम व हुफ़ज़ाए किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाईरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दिस कलाम पाक मां चंद कलिमात अवां प्यारन मुसलमानन भाईरन जे खिदमत में तिलावत करण जो मूं शरफ हासिल कयो आ दुआ फरमाइंदा अल्लाह तबारक व तआला शाल मूं मिस्कीन गुनहगार खे पंजन यारन पंजन प्यारन बानन जो कुछ जिक्र बुधाण जी हिम्मत ऐं तौफीक अता फरमाए बुधण खां बाद अल्लाह से मुखे अवां सभनी खे उन ते अमल जी तौफीक अता फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम इंशाअल्लाहुल अज़ीम मुखां बाद आशिक़े रसूल खतीबे अहले सुन्नत असां जो तमाम सोहणो मुकर्रर किबला साईं अलहाज साईं गुल मोहम्मद साहब लाशारी दामद बरकातुहुल आलिया जन जो खिताब थींदो इंशाअल्लाह वो भी तवां बुधजो ऐं अल्लाह तबारक व तआला जी दात शल असां ऐं तवां सभिनी जी हाज़िरी पंहिंजन प्यारन बानन जी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए अजो कोई ॾिहाड़ो अजो कोई मौक़ो कई तारुफ जो मोहताज न आहे मुझा प्यारा दोस्तों जई जवान जो अज उर्स मुबारक आ जेड़ो हो नालो ओड़ो ही खुदा उनखे मीर बनायो ओड़ो ही मुझा प्यारा मीर ही हो अल्लाह साईं शाल संदन दर्जातन खे अञा बुलंद ऐं बाला फरमाए संदन गादी खे आस्ताने खे अल्लाह साईं दरगाह खे बच्चन खे हमेशा सुखियो आबाद रखे अवां जेके भी पंथी अड़ा पंथ करे आया हो खुदा कंदो मीर साईं जे हाज़िरी जे सदके अवां जा बई जहान मोचारा थी वेंदा मुझे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमाने आली शाना तज़य्यनु मजालिसकुम बिस्सला मुझा प्यारा उम्मतियो आशिको जडे हेड़ियूं महफिलूं कायम कयो तो उन्हनि खे मुझी सलात सां सिंगारे वेजो अचो त वड्डा जवान नंढा सब गरजी अहिड़ी सलात मदीने जे साईं दे मोकलियूं जेका सलात असां जे अजो के हिन अज़ीम शान प्रोग्राम जो सिंगार बनजी पवे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाई इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आशिक फरमायो अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा। अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा। रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं। रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं। और मेरे करीम से गर किसी ने कतरा है मांगा। मेरे करीम से गर किसी ने कतरा है मांगा। दुर भी बहा दिए हैं दरिया बहा दिए हैं। दुर भी बहा दिए हैं दरिया बहा दिए हैं। प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह जा महबूब करीम असा दिला ओ जागा असा दिला रोइंदा रहा। कदे गारे हिरा में कदे मुझा प्यारा हरम पाक में कदे मदीने पाक में कदे मुजादी दोस्तों गारे सौर में कदे बदर में कदे ओहद में एड़ी जाए एड़ो मकाम लहो जो राने असा दिला गोढ़ा लगाया हो जल। पर आऊं पंहिंजे मौजू ते अचां थो पर तव्हांखे मुझा प्यारा दोस्तों परे खां हिकिड़ो चक्कर लगाए दुनिया में तो रोईंदा रहा दुनिया में तो असांजे लाइ दुआऊं घुरंदा रहा। पर मुजादी दोस्तों कब्र में भिटाई साधो फरमाए त माण्हू मोए खां बाद पो तकड़ कन तमाम खण खण वाई वात में मंज़िल कन मुकाम लटे लोड़ लतीफ जे लटा कन लीलाम पो मोट मदीने जा जाम आसी तुझे आसरे। प्यारा मुसलमान भाईरो दुनिया में भी सुभान अल्लाह कब्र में भी उन आका जो सहारो आ उन महबूब करीम जो आसरो आ। वरी जने क़यामत जो लिहाड़ो थींदो महशर जो मैदान थींदो बुखारी शरीफ जी हदीस आ। असां रोई रोई हजरत आदम अलैहिस्सलाम ॾे वेंदासूं हजरत शीश अलैहिस्सलाम ॾे कदे नूह अलैहिस्सलाम ॾे कदे इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे सभई पिया चवंदा इज़हबू इला गैरी इज़हबू इला गैरी। अज बियो को दरवाजायो अज बे पासे वञो अज असां तव्हां जी हिन वक्त का बि मदद कोन्हा करे सघूं। सभई ॼाणा हजरत ईसा अलैहिस्सलाम वटि ईंदासीं हजरत ईसा अलैहिस्सलाम फरमाईंदो बियो न तब दस मां थो ॾियां कयो तव्हां अज सभई ॼाणा वञो आमिना जे लाल दुर्रे यतीम मुहम्मदुर रसूलुल्लाह जे दर ते सिजने जे बराबर मुझा प्यारा सा पखर प्या गाड़ी दासी जमीन टामे वांगर तपियल हूंदी सभई नफ्सा नफ्सी जे अलम में ओ मुझा प्यारा सब गॾिजी मदीने जे साईं जे दर वेंदासी। अल्लाह जा महबूब फरमाइनि था तव्हां मूंॾे ईंदो मां आराम में हूंदुसि मां सुतल हूंदुसि अवां जा सॾ मुंहिंजे कननि मुबारकनि ते पवंदा। पुनल पार तूं थई पुनल पार तूं थई अजमेरनि मोमिनन जो सोना साईं बोझल ऐं कोझल किनन जो पुनल पार तूं थई पुनल पार तूं थई मिड़न मोमिनन जो सोना साईं बोझल ऐं कोझल किनन जो पुनल पार तूं थई पुनल पार तूं थई। जहीं ॾींहुं सालिह
सभई धार थींदा हर हिक तरफ ही गुनहगार थींदा अहां दे निगाहूं सभनी नबियन जो पुनल पार तू थई पुनल पार तू थई अल्लाह जा महू फरमान था अवां जा सद मुखे उथारींदा मां जागी पवंदुस मुझो मथो मुबारक उघाड़ो हुंदो मुझा पैर उघाड़ा हुंदा मां अवां जे सदन ते बाहर निकरी पवंदुस अवां परेशान हुंदा अवां जे चेहरन ते पगर हुंदा सिजने जे बराबर लहींदो जमीन टामे वांगर तपियल हुंदी मां अवां के फरमाईंदुस ओ मुझा गुलामो हेतरो वक्त किथे हा जे अग में अचो हा ते अवां खे ॾिसणा कोन पवनि हा मिठाई साहब तो फरमाता मान के मिट संदोम मुझो उधाई में सोझरो हशर वेल हिसाब में छड़े न वेंदोम पो सारियो सॾकंदोम मुझो कोहारो के चधड़ी अग में अचो हा पर सुबह जो मुझारल शाम जो रस्ते अचे त मुझारो कोन चबो चलो आया हो त भलो हलो हलो पाण लवाउल हमद झंडो मुझा प्यारा हथन मुबारकुन में खणदा अग में मदीने जो साईं हुंदो असां सब गुलाम मदीने जे साईं जे पैरवी में हुजूर अली सलातो सलाम जे पुछां हलदासी ओ अजीब नजारो हुंदो ऐं इश्क जी गाल करे गुजरी वञा मुझा प्यारा है इश्क वारन जो मेलो मोहब्बत वारन जो मेलो आ हिते मोहब्बत जी गाल ही ठहे थी मां अवां के बुधाइंदो हला उहो वेलो उहो मकाम सुभान अल्लाह ओ मुजादी दोस्तों मुझ मुस्तफा पाक पधरो लखन में जने सभई गरजी अल्लाह जा हबीब अग में असा मुझे महबूब अली सलातो सलाम जे पुछा गुलाम बनजी हलदासी लवाउल हमद झंडो मदीने जे साईं जे हथन मुबारकन में हुंदो उन दिहाड़े ॾिसण वारी घड़ी हुंदी अजीब वो मकाम हुंदो मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में जिया गुल गुलाबिया सुवणो गुलन में मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में मदीने जा साईं अग में हुंदा मुझा प्यारा दोस्तों बुखारी शरीफ जी हदीस आ त जने अल्लाह जे अर्श अज़ीम जे वेझा ईंदा मदीने जा साईं सजदे में हलिया वेंदा अल्लाह जे हबीब खे ख़बर हुंदी त रुठल रब सजदे सां परचंदो हाँ नमाज जी पाबंदी हज़रत साईं किबला साईं जई जवान जो अज उर्स मुबारक आ वो गोले गोले नमाज पढ़ाईंदा सदा करे नमाज पढ़ाईंदा असां जो किबला साईं काबिल एहतराम से मुफ्ती गुल हसन साहब बग्गी शरीफ वारा पिया मूंखे ॿुधाइनि त पहिरियों दफ़ो जॾहिं असां साईं वटि आया हुआसीं साईं मीर मोहम्मद साईं वटि त मुआरो ड्राइवर लिकी वियो उन ख़बर ई त साईं नमाज खां सवाइ छॾींदो कोन सो लिकी वियो नाले जी बि ख़बर न आहे त साईं उथी बि सॾ पियो करे त मौली गुल हसन जो फिलाने नाले वारो ड्राइवर अची नमाज पढ़ी प्यारा मुसलमान भाइरो त खुदा पाक खे सजी इबादत में सजदे वाली इबादत ज्यादा प्यार सजदे वाली इबादत सजदा ज्यादा नमाज में ही है मुझा प्यारा दोस्तों दुआ कयो रब असां खे नमाजी बनाए 5 वक्त नमाज जो पाबंद बनाए इन दरगाह ते ज्यादा मशहूर हुआ त मुझा प्यारा दोस्तों जेको भी ईंदो हो साईं फरमांदा पेरी नफल पेरी खुदा जे अग्यां झुक